सिंध जी वॾे में वॾी यूनिवर्सिटी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी अबूपोटा स्टेट बणिजी वई। केतिरनि सालनि खां लतीफ़ यूनिवर्सिटी मुकमल रजिस्ट्रार खां महरूम। लतीफ़ यूनिवर्सिटी जो वीसी खलील अबूपोटो पंहिंजे माइट मुरीद अबूपोटो खे रजिस्ट्रार बरक़रार रखण जे करे नओं रजिस्ट्रार अपॉइंट नथो करे, जॾहिं त नए रजिस्ट्रार जी मुक़ररी लाइ शाह लतीफ़ यूनिवर्सिटी एडवर्टाइज़मेंट जारी थियल आहे, जॾहिं त कुझु महीना अॻु नाअहल रजिस्ट्रार मुरीद अबूपोटो करप्शन में मुलविस ऐं यूनिवर्सिटी अंदरि सरेआम नशो ऐं शराब पीअंदे नज़र आयो हुयो, जंहिंजी वीडियो बि वायरल थी हुई, जंहिं जे ख़िलाफ़ केतिराई दफ़ा उस्ताद शागिर्द एम्प्लॉइज़ ऑफिसर हड़तालूं करे चुका आहिनि त हिन नाअहल रजिस्ट्रार खे हटायो वञे, पर हुन बावजूदि हुन खे रजिस्ट्रार जी इज़ाफ़ी चार्ज मिलियल आहे, जेका सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी पिणु आहे। शागिर्द अॻवान तनज़ीम जे अॻवाननि वज़ीर आला सिंध, मिनिस्टर यूनिवर्सिटीज़ ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां घुर कई त नोटिस वरितो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो।